आती है वहां वो इंसानियत क्यों भूल जाते हैं। फिर कहते हैं पठान निकरी वने धारियो आ, मुहाजिर निकरी वने धारियो आ, बंगाली निकरी वने धारियो आ, बर्मी निकरी वने धारियो आ, धारिया ना मंजूर, धारिया ना मंजूर, धारिया ना मंजूर। वो मुहाजिर इंसान ना है छा, वो पठान इंसान ना है छा, वो बंगाली है बर्मी इंसान ना है छा। वो सॼो ॾींहुं टांटा था कयो त मज़हब खां इंसान वॾो, सिंध थी अचे त पोइ पहिरियों सिंध पोइ इंसान। त ॿुधो, जेकॾहिं तव्हांजे लाइ सिंध रेड लाइन आहे त मुंहिंजे लाइ मोहम्मद अरबीअ जी ज़ात रेड लाइन आहे। तव्हां खां सिंध जे लाइ इंसानियत विसरे थी त मां लखे सिंध मोहम्मद अरबीअ जे कदमनि जे धूड़ तां क़ुर्बान करे छॾींदुमि।